अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम जे बारे में। इन खां पहिरीं जेके दोस्त मुमताज़ मौलाई खे चाहींदड़ आहिनि उहे असांजी हिन यूट्यूब चैनल इंफॉर्मेशन टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा त जीअं बर वक़्तु असांजी हर नई नोटिफिकेशन तव्हां वटि जल्दी पहुची वञे। जी दोस्तो, मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम तूं ज़िद असां सां न कर रिलीज़ थी चुको आहे। दोस्तो, तव्हांखे वरी ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम तूं ज़िद असां सां न कर रिलीज़ थी चुको आहे। दोस्तो, गानो ॿुधण लाइ असांजे बायो में लिंक ॾिनल आहे, तव्हां गानो ॿुधी सघो था। दोस्तो, अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं बर वक़्तु असांजी हर नई नोटिफिकेशन तव्हां वटि जल्दी पहुची वञे। दोस्तो, हलूं था नेक्स्ट वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।